चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराहीअ में 13 रुकनी लार्जर बेंच सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मख़सूस सीटनि बाबति दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त फ़ैसिलो सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे दरख़्वास्त ते फ़ैसिलो 8 जी अक्सरियत सां आहे, जेको जस्टिस मंसूर अली शाह लिखियो आहे। अक्सरियती फ़ैसिलो जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस अतर मनल्ला, जस्टिस शाहिद वहीद, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस मोहम्मद अली मज़हर, जस्टिस आयशा मलिक, जस्टिस हसन अज़हर रिज़वी ऐं जस्टिस इरफान सादत ॿुधायो। जस्टिस मंसूर अली शाह फ़ैसिलो ॿुधाईंदे सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मख़सूस सीटनि बाबति इलेक्शन कमीशन ऐं पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिलनि खे कलमदन करार ॾिनो ऐं चयो त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो आइन ख़िलाफ़ आहे। चूंड निशान न मिलण ते कंहिं पार्टीअ खे चूंडनि खां रोके नथो सघिजे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकु सियासी पार्टी हुई ऐं आहे। सुप्रीम कोर्ट PTI खे औरतुनि ऐं अक़लियतुनि लाइ मख़सूस सीटूं ॾियण जो हुकुम ॾींदे चयो त PTI मख़सूस सीटुनि जी हक़दार आहे। इहा 15 ॾींहंनि में पंहिंजी मख़सूस सीटनि लाइ नालनि जी लिस्ट ॾिए। फ़ैसिले में चयो वियो त पंजाब, खैबर पख्तूनख्वा ऐं सिंध में मख़सूस सीटूं PTI खे ॾिनियूं वञनि। सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट ऐं सूबाई असेंबलियुनि में PTI खे करार ॾींदे सुन्नी इत्तेहाद काउंसिल जूं अपीलूं रद्द करे छॾियूं। अदालत चयो त ॿिया 41 उमेदवार बि 14 ॾींहंनि अंदरि सर्टिफिकेट ॾेई सघनि था त उहे सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा उमेदवार हुआ। सुन्नी इत्तेहाद काउंसिल आइन मूजिबि मख़सूस सीटनि जी हक़दार न आहे। PTI सियासी पार्टी तौरु कानून ऐं आइन ते पूरो लहे थी। फ़ैसिले मूजिबि इलेक्शन कमीशन 80 उमेदवारनि जो डेटा जमा करायो। चूंड निशान ख़तमु थियण सबबि कंहिं पार्टीअ जो चूंडुनि में हिसो वठण जो हक़ु खसे नथो सघिजे। जस्टिस यहया आफ़रीदीअ फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त PTI खे पार्टी तौरु मख़सूस सीटूं हासिलु करण जो क़ानूनी ऐं आइनी हक़ु हासिलु आहे। उन करे PTI जे चूंडियल उमेदवारनि खे कंहिं ॿी पार्टीअ जो आज़ादु उमेदवार करार नथो ॾेई सघिजे। क़ौमी ऐं सूबाई असम्बलीअ जा मेंबर PTI जो हलफ़नामो जमा कराइनि। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फ़ाइज़ ईसा, जस्टिस जमाल मंदोखेल, जस्टिस नईम अफ़गान, जस्टिस अमीनुद्दीन ख़ान दरख़्वास्तनि जी मुख़ालफ़त कई, जॾहिं त जस्टिस यहया आफ़रीदीअ इख़्तिलाफ़ी नोट लिखियो। जस्टिस यहया आफ़रीदीअ पंहिंजे इख़्तिलाफ़ी नोट में चयो त जिन उमेदवारनि सर्टिफिकेट ॾिनो आहे PTI जा आहिनि त उन्हनि खे PTI उमेदवार करार ॾिनो वञे। PTI खे साॻिए तनासिब सां मख़सूस सीटूं ॾिनियूं वञनि। जेकी उमेदवार ॿियनि पार्टियुनि में शामिलु थिया उन्हनि अवाम जे ख़्वाहिश जी भञकड़ी कई। जस्टिस अमीनुद्दीन ख़ान पंहिंजे इख़्तिलाफ़ी नोट में चयो त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी अपील रद्द कयूं था। जस्टिस नईम अफ़गान चयो त हू बि जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जे इख़्तिलाफ़ी नोट सां इतफ़ाक़ करे थो। चीफ जस्टिस ऐं जस्टिस जमाल ख़ान मंदोखेल इख़्तिलाफ़ी नोट में चयो त सुन्नी इत्तेहाद काउंसिल हिकु बि सीट न खटी सघी आहे। इन मख़सूस सीटुनि जी लिस्ट बि जमा नाहे कराई। आइन में तनासिब जे हिसाब सां नुमाइंदगीअ जो तसवुरु ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट आइन में हथरादू लफ़्ज़ शामिलु नथी करे सघे। आइन जी तशरीह ज़रिए नवां लफ़्ज़ शामिलु करणु पाकिस्तान जे आइन खे ॿीहर लिखणु बराबरि आहे। इलेक्शन कमीशन PTI इंट्रा पार्टी इलेक्शन केस जी फ़ैसिले जी ग़लति तशरीह कई। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त इलेक्शन कमीशन PTI जे मेंबरनि खे पार्टी मां कढण जो फ़ैसिलो ॾिनो। उन बुनियाद ते पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलमदन करार ॾिनो पियो वञे। इलेक्शन कमीशन PTI जे उमेदवारनि खे आज़ादु करार ॾिनो। PTI इन फ़ैसिले खे चैलेंज ई न कयो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त इलेक्शन कमीशन पंहिंजी ज़िमेवारी पूरी नाहे कई। इलेक्शन कमीशन मख़सूस सीटनि जी ॿीहर विरासत करे। हाणे PTI जा चूंडियल मेंबर पाण खे आज़ादु करार ॾियनि या वरी PTI जो डिक्लेयर कनि। सुप्रीम कोर्ट लिखत में जारी कयल मुख़्तसिर फ़ैसिले में चयो आहे त PTI मख़सूस सीटुनि लाइ लिस्ट 15 ॾींहंनि अंदरि जमा कराए। 80 मां 39 MNAs PTI सां वफ़ादारीअ जो इज़हार कयो आहे। बाक़ी 41 मेंबर 15 ॾींहंनि अंदरि पार्टी वाबस्तगीअ जो हलफ़ ॾियनि। सुप्रीम कोर्ट मुख़्तसिर फ़ैसिले में PTI ऐं आज़ादु मेंबरनि जो ज़िक्र पिणु कयो आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में अमजद अली ख़ान, सलीम रहमान, सुहेल सुल्तान, बशीर ख़ान, जुनैद अकबर, असद कैसर,
शहराम तुर्की, अनवर ताज, फजल मोहम्मद खान, अरबाब आमिर अयूब, उसामा मेल, शफकत ऐवान, अली अफजल, खुरम शहजाद वरक, लतीफ़ खोसा, राय हसन नवाज, आमिर डोगर, ज़ैन कुरैशी, राना फराज, साबिर कुरैशी, अवैस हैदर, सरताज गुल खे तहरीक इंसाफ़ जो मेंबर करार ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट तरफ़ां आज़ाद ॼाणायल मेंबरनि में अली मोहम्मद खान, शहरयार आफरीदी, अनीका, एहसानुल्लाह वरक, बिलाल एजाज, उमेर खान न्याजी, सनाउल्लाह खान मस्ती, अब्दुल लतीफ़ साहिबजादा सबगतुल्लाह, नवाज़ खान, मोहम्मद आतिफ़, साजिद खान, इकबाल खान, जुल्फ़कार अली, यूसुफ खान ऐं ज़ुबैर शामिल आहिनि। सुप्रीम कोर्ट फ़ैसिले में मोहम्मद अहमद चट्ठा, हाजी इम्तियाज़, मुबीन आरिफ़, मक़सूद अली, जमाल अहसन, ग़ुलाम अहमद, सादुल्लाह, उमर फारूक, रियाज़ खान, महबूब सुल्तान, वकास अकरम, अमीर सुल्तान, अरशद शाही, खुरम मुनवर, मियां मोहम्मद अज़हर, अज़ीमुद्दीन, रज़ा अली गीलानी, आयशा नज़ीर, मियां गौस, जावेद इक़बाल, जमशेद अहमद, मौज़म अली, फयाज़ हुसैन ऐं ख्वाजा शिराज़ खे बि आज़ादु उम्मीदवार ॼाणायो वियो आहे।